अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल गुलाम हुसैन में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल रमेश जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं दोस्तों तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों बिलावल वञी पंहिंजी भाउ शेरू खे ॿुधाईंदो त चाकर खान मुंहिंजे मथां फायर कया आहिनि, लेकिन हू मूंखे मारे चुको हो। बहरहाल मां पंहिंजी भॼी जान छॾाई। शेरू चवंदो त मां चाकर खान ऐं हैबत खान खे ॾिसी रहंदुसि, ॾिसां त हू तोखे झुकाइण जी कीअं था कोशिश कनि ऐं तोखे मारण जी कीअं पिया प्लानिंग ठाहिनि। हुननि खे अञा ताईं मुंहिंजो हथ ई नाहे लॻो। ऐं ॿिए पासे सिकंदर खान कमदार खे चवंदो त मां हर हाल में इन दुआ खे ज़रूरु हासिल कंदुसि ऐं दुआ जी शादी मां कंहिंसां बि थियण न ॾींदुसि, छो जो दुआ मुंहिंजी मंग आहे। ऐं ॿिए पासे चाकर खान जमीला खे चवंदो त तूं वञी रहियसि हैबत खान खे अहिड़ो सलाह ॾे जो पंहिंजी धीउ सिदरा जी शादी उते कराए, जीअं सिदरा उते सुखियो हुजे। ऐं पोइ जमीला वेंदो रहियसि हैबत खान सां ॻाल्हाईंदो रहियसि। हैबत खान खे चवंदो त गुलाम हुसैन खां सिवा मूंखे अहिड़ो को ॿियो रस्तो सिझे ई कोन थो। गुलाम हुसैन जो रस्तो भलो आहे, अगरि तूं गुलाम हुसैन खे रिश्तो ॾींदे त तो लाइ भलो थी पवंदो ऐं तूं सिंध जो लक़ब बि हासिल करे वठंदे ऐं शेर सिंध बि तुंहिंजो थी वेंदो। रहियसि हैबत खान चवंदो त गुलाम हुसैन मुंहिंजो दुश्मन आहे, हू कॾहिं बि सिदरा खे सुख न ॾींदो ऐं न ई उनखे सुखियो रखंदो। ऐं ॿिए पासे हैबत खान जमीला खे चवंदो त अगरि गुलाम हुसैन मुंहिंजो साथ ॾिए थो त पोइ मां सिदरा जी शादी गुलाम हुसैन खे ज़रूरु ॾींदुसि। मां पहिरियां इहो आज़म था करे ॾिसां ऐं मां गुलाम हुसैन खे पंहिंजो बणाए ॾिसां। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।